अवल अल्लाह वलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराय सचो धड़ी चई हम्द हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो। सिंध तरक्की पसंद पार्टी जे सरवाण मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी साहब, सिंध जे दानिश्वर बेदल मसरूर नूर अहमद मेमन साहब ऐं ही कराची जे कुंड कृष खां कई आयल सिंध जे बाशऊर ऐं बाज़मीर तरक्की पसंद पार्टी जे कारकुननि खे सलाम। दोस्तो, सभ खां पहिरियों जॾहिं डॉक्टर कादिर मक्सी साहब सिंध जी वहदत ते वार ख़िलाफ़ ऐलान बग़ावत कयो, ऐलान जिदोजहद कयो, ऐलान जंग कई त केतिरनि घरनि जा तवा ऊंधा थी पिया, केतिरनि घरनि में मातम जूं सिफ़ूं मची वयूं, केतिरनि घरनि मानी पचाइण छॾे ॾिनी त हीउ डॉक्टर कादिर मक्सी ही सिंध जी वहदत जे लाइ जेकॾहिं आवाज़ खणी उथियो आहे, ही सिंध जी वहदत जे सिंध जी हेकड़ाई जे लाइ जेकॾहिं उथियो आहे त उन्हनि सियासी तिरसमात ते हिकिड़ो पाणी पियो फिरे, उन्हनि जी उहा जेको सॼो सियासी जेको कल्चर हुयो उन ते जेका मिटी बि अची वञे, जेका दज़ बि अची वञे, उन सॼी दज़ खे ख़तमु करण लाइ जेकॾहिं डॉक्टर कादिर मक्सी निकिरे थो त उन्हनि जा इहे सॼा कारोबार सॼा धंधा बंदि पिया थियनि। जेका अजीब क़िस्म जी वावेला शुरू थी वई, जेका अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं शुरू थी वयूं जंहिंखे असां यकसर न सिर्फ़ु रद्द कंदा आयासीं पर असां इन ॻाल्हि ते माण्हुनि खे आमादा कंदा आयासीं त डॉक्टर कादिर मक्सी जेकॾहिं ॻाल्हि करे थो त उहो सिंध जी वजूद जी वहदत जी ॻाल्हि करे थो, हू जेकॾहिं ॻाल्हि करे थो त कराची खे सिंध जे हिसे जी ॻाल्हि करे थो, इन में तव्हांखे एतिराज़ कहिड़ो आहे। मगर पोइ बि दोस्तनि जा पंहिंजा इहे अंदाज़ बरक़रार रहिया, पंहिंजूं ॻाल्हियूं बरक़रार रहियूं, जंहिंजी न सिर्फ़ु जेका सॼी सिंध मज़म्मत कई पर तव्हां ॾिठो त हीअ सॼी कराची जे अंदरि जेको सियासी तहरुक थियो, सॼी सिंध जे अंदरि जेको सियासी तहरुक पैदा थियो, उन तहरुक इहो साबित करे ॾेखारियो त उहे माण्हू ग़लति हुया ऐं डॉक्टर कादिर मक्सी जो इहो फ़ैसिलो दुरुस्त हुयो। न सिर्फ़ु एतिरो पर असां सम्झूं था त डॉक्टर कादिर मक्सी जे इन वजूद जी वहदत जे लाइ जेका जंग जी शुरूआत कई आहे ऐं मुसलसिल जेको पंहिंजी सॼी पार्टी खे तहरुक में रखियो थो अचे ऐं मुसलसिल उन तहरुक खे बरक़रार रखियो थो अचे ऐं हीअ जेका अॼु तव्हां कारकुननि खे जेके मनता एवार्ड मिलिया आहिनि, मां सम्झां थो त इहो सिंध जी तारीख़ जो पंहिंजो हिकिड़ो अनोखो केस आहे जंहिंमें सियासी पार्टियुनि पारां कारकुननि खे मनता एवार्ड मिलियो आहे, मनता एवार्ड मिली रहिया आहिनि, उन्हनि जे मान में तक़रीबात थी रहियूं आहिनि त ही उहे कारकुननि जेके असां सां विख ते दुख में दर दर घर घर असां सां गॾु रहिया, असां सां साथ में रहिया ऐं सिंध जे वजूद जी वहदत जा सिपाही बणिजी सिंध जे शानदार मुस्तक़बिल जो लाइ हिकिड़ो किरदारु अदा कयो। हीअ उन्हनि जे मनता एवार्ड जो हिकिड़ो अज़ीम ऐं फ़क़ीदुल मिसाल हीअ जेको कारनामो आहे जंहिंखे सिंध तरक्की पसंद पार्टी तमामु सुहिणे अंदाज़ सां पेश करे रही आहे। डॉक्टर कादिर मक्सी साहब सां हमेशह मुंहिंजूं हुजतूं रहंदियूं आहिनि ऐं उन्हनि हुजतुनि जे लाइ मां अॼु वरी पंहिंजे उन्हनि ॻाल्हियुनि खे ज़रूरु दोहराईंदुमि त डॉक्टर साहब असांखे कराची जे अंदरि हिकु मज़बूत क़िलो ठाहे ॾे, असांखे कराची जे अंदरि हिकु मज़बूत क़िले जी ज़रूरत आहे। कराची जे अंदरि मुल्की सियासत जे अंदाज़नि खे तहत सियासत करण जी ज़रूरत आहे। असांखे यूनियन काउंसिल में माण्हू पैदा करे ॾे, असांखे यूसी चेयरमैन खपनि, असांखे यूसी नाज़िम खपनि, असांखे हितां जे लाइ MP MLA खपनि ऐं मूंखे यकीन आहे जेकॾहिं डॉक्टर कादिर मक्सी इन ॻाल्हि जी हावकार कई त मूंखे इन ते यकीन आहे त इन शइ खे असां हासिल बि करे वठंदासीं। तव्हां सभु दोस्त इन ॻाल्हि ते न सिर्फ़ु
डॉक्टर कादर मक्सी साहब जे लाइ तव्हांजी बि इहा घुर हुजणु खपे। ही तव्हां ॾिसो त ही जेके आम माण्हू आहिनि, ही वीचारा आम कारकुन आहिनि, ही के एॾा के पढ़ियल। तव्हां ॾिसो त हिकिड़ो मां ॾिसां थो जिन खे ममता अवार्ड मिलिया आहिनि, को मज़दूर आहे, को रेड़ी हलाइण वारो आहे, को केबिन हलाइण वारो आहे, को मांडड़ी हलाइण वारो, पर इन्हनि माण्हुनि जे दिलनि में सिंध जो दर्द पैदा करणु इहो हिकिड़ी वॾी कमाल जी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांजे हिन दर्द भरे आवाज़ में जेकॾहिं इन घुर में तव्हां सभु मूंसां गॾु बीहंदो त मूंखे डॉक्टर कादर मक्सी में यकीन आहे त हू असांखे हिते कराची जे अंदरि हिकु मज़बूत क़िलो अता पैदा करे ॾींदो, हिकु अहिड़ी जॻह पैदा करे ॾींदो जिते सभिनी सिंध जो मर्कज़ हूंदो ऐं उहो मर्कज़ सॼे सिंध जे माली वसीलनि जी डेटाबेस जी डॉक्यूमेंटेशन कंदो। सॼे सिंध जा जेके माली वसीला आहिनि उन्हनि वसीलनि खे असां डॉक्यूमेंट करे असां खणी ईंदासीं ऐं हुकूमतुनि सां ॻाल्हाईंदासीं, वफ़ाक़ सां ॻाल्हाईंदासीं, ॿियनि इदारनि सां ॻाल्हाईंदासीं। जेके जेके असां सां ज़ुल्म थिया आहिनि, जेके जेके असां सां नाइंसाफ़ी थी रहियूं आहिनि, असां उन्हनि नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ हीअं डॉक्यूमेंट्स खणी, कागज़ खणी न सिर्फ़ु उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि सां डिबेट कंदासीं, उन्हनि सां उनखे उन्हनि तक़रीर में मञाईंदासीं, उन्हनि सां कॉन्फ्रेंसूं कंदासीं ऐं उन्हनि खे मञाए उथंदासीं। मूंखे यकीन आहे त इन करे इन खां अलावा सिंध जी वहदत जे लाइ जिन बि दोस्त तव्हां ॾिठो त डॉक्टर कादर मक्सी जी इन तहरुक खां पोइ सॼी सिंध जे ॿियनि सियासी पार्टियुनि तंज़ीमुनि में बि तहरुक मची वियो ऐं हर को पंहिंजा पंहिंजा प्रोग्राम खणी निकिरी आयो। सुठी ॻाल्हि आहे बाबा, तव्हां जेकॾहिं पंहिंजे तौर ते नथा उथी सघो, तव्हां पंहिंजे तौर ते को तहरुक पैदा नथा करे सघो, पर जेकॾहिं डॉक्टर साहब जे उन तहरुक खे नकुल कंदे निकिरी था वञो तॾहिं बि सुठी ॻाल्हि आहे। असां तव्हांजे इन अमल खे बि एप्रिशिएट था कयूं। तव्हां अचो, जेतिरो सिंध जे अंदरि सियासी तहरुक पैदा करे सघो था, जेतिरो डॉक्टर कादर मक्सी साहब जो नकुल करे सघो था, जेतिरो हिन जे ख़दो ख़ाल खे तव्हां फॉलो करे सघो था, फॉलो कयो। असां तव्हांखे खंदा पेशानी सां ख़ुशि आमदीद कयूं था। वॾी महिरबानी दोस्तनि।